दादू उस्ताद बुखारी जी टेटीहीं वर्सी तकरीब सिंधी ऐं सिराइकी ॿोलियुनि जे शाइर उस्ताद बुखारी जे मदाहन महफ़िल खे मेले में तब्दील करे छॾियो। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू में सिंध जे क़ौमी अवामी सिंधी ऐं सिराइकी ॿोलीअ जे सदा हयात शाइर उस्ताद बुखारी जे टेटीहीं वर्सी जी मुनासिबत सां तकरीब शहीद बेनज़ीर भुट्टो पार्क में शानदार तरीक़े सां मुनक़िद कई वई। तकरीब में डायरेक्टर ट्रेनिंग मुख्तियार रबड़ो ताज जोयो, प्रोफेसर सैयद अज़हर शाह, अनवर सागर कांधड़ो, डॉक्टर सैयद अल्ताफ शाह बुखारी, अज़ीज़ कासमानी, सजाद यूसुफ सुमरो, ताबिश बुखारी ऐं समाजी अगवान मोहम्मद बख्श कोराई समेत सिंध जी कुंड कुड़छ मां शाइरनि, अदीबनि, फनकारनि ऐं शेरनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब जी शुरूआत उस्ताद बुखारी जी यादि में दुआ सां थी, जंहिं खां पोइ नामियारे अदीबनि ऐं शाइरनि संदसि अदबी ख़िदमतुनि ते रोशनी विधी। तक़रीबन में चयो वियो त उस्ताद बुखारी न रुगो सिंध जो शाइर हो, पर हू फ़िक्र, हौसले ऐं क़ौमी सुञाणप जो इस्तारो हो, जंहिं पंहिंजी शाइरी वसीले नस्लुनि खे बेदारी ऐं शऊर जो पैगाम ॾिनो। तकरीब दौरान सिंध जे सुरीले फनकारनि मंज़ूर सखीराणी, फ़कीर ज़वार, फ़कीर इमरान, हुबदार सखीराणी, अहसन सखीराणी, महक मारवी, सनम मारवी, रुखसाना मारवी, बशीर सोलंगी उर्फ़ सुहिणो मंज़ूर ऐं ज़हीर पलीपोटो उस्ताद बुखारी जी शाइरी खे राग में पेश करे शरीक माण्हुनि खे झुमाए छॾियो। तकरीब में शरीक शाइरनि मदाहन चयो त उस्ताद बुखारी जी शाइरीअ में मोहबत, मज़ाहमत ऐं इंसानियत जा रंग अॼु बि ताज़ा आहिनि। शरीक माण्हुनि जो चवण हो त दादू में थींदड़ ही रंगारंग महफ़िल मेगा मेलो खां घटि नाहे, जिते उस्ताद बुखारीअ जे मदाहन जो इंसानी समुंड नज़र अची रहियो हो। तकरीब जे आख़िर में उस्ताद बुखारी जी यादि में गुल निछावर कया विया ऐं सिंध जे नौजवान नसल खे अदबी विरसे सां लाॻापियल रखण ते ज़ोर ॾिनो वियो।